सिंध लिटरेचर फेस्टिवल में पाण हिते गॾु आहियूं। सो इफ़्तिताही तक़रीब में जेके बि अव्हां हाज़रीन आहियो, अव्हां वेठा आहियो साम्हूं, उन्हनि खे बि असीं दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। अव्हांजी बि तमामु घणी महिरबानी आहे। असीं बार बार चवंदा आहियूं त केॾो बि ज़बरदस्त असीं खणी सेटअप कयूं, उनजी जेका आहे असां सोशल मीडिया ते मुहिम हलायूं, पर ही मेला ही सभु कुझु कामयाबु तॾहिं था थियनि जॾहिं अव्हीं उन्हनि जी मालिकी था कयो। सो असीं दिलि जे गहराइनि सां अव्हां सभिनी हिकु हिकु फ़र्द जा बि तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। हीउ अव्हांजो मेलो आहे ऐं अव्हांखे ई कामयाबु करिणो आहे, अव्हांखे उनखे कंटिन्यू रखिणो आहे। बड़ी खुशी का दिन है कि 5वां सिंध लिटरेचर फेस्टिवल आर्ट्स काउंसिल में हो रहा है। तो मैं जब आया था तो एक मखसूस किस्म का माहौल था आर्ट्स काउंसिल में, और उसको ब्रेक किया हम सब ने मिल के, और हमने इसको वो शक्ल दी कि ये सिंध में एक जो उसका दारुल खिलाफा है उसकी आर्ट्स काउंसिल है, और ये पाकिस्तान की सारी ज़बानों और सकाफ़तों की तरवीज के लिए है। सिंध लिटरेचर फेस्टिवल का है सिलसिला, ये हमारे लिए बड़े एजाज़ की बात है। मैं तो ख़ुद भी सिंधी हूँ, इधर पैदा हुआ हूँ। सिंध की धरती में जो पहले खंडू गोट होती थी, बाद में नाज़माबाद हो गई। तो मूसा गोट और खंडू गोट जो बाद में नाज़माबाद हुआ, उधर ही एक टीन की छतों के वाले क्वार्टर में मैं पैदा हुआ। तो मैं तो धरती हराम नहीं हूँ, तो मैं वफादार आदमी हूँ और इस सिंध की धरती का बेटा हूँ और इसके साथ हूँ। सिंध लिटरेचर फेस्टिवल भी सभिनी कल्चर्स के गॾु खणी हलंदो, त इहा न सिर्फ़ु असांजी वॾी दिलि हुजण जी निशानी आहे, पर हिकिड़ो वॾी तारीख़, वॾो हेरिटेज रखण वारो वॾी जेका क़ौम आहे उहा बि असां साबित करियूं था त असां हिकिड़ी अहिड़ी क़ौम सां तालुक़ु रखूं था जंहिंजी वॾो लिटरेचर आहे, वॾो हेरिटेज आहे, वॾी तारीख़ आहे। असां सभिनीनि खे पंहिंजी तारीख़ ते, पंहिंजे हेरिटेज ते फ़ख़्रु आहे। हेड़ा मेड़ा, हेड़ियूं गॾिजाणियूं आऊं इन करे हिननि सां गॾु आहियां इन हवाले सां त हिकिड़ो ख़्वाबु, हिकिड़ी ख़्वाहिश जेका सिर्फ़ु मुंहिंजी न हूंदी, अवां सभिनी जी हूंदी, उन्हनि जी बि हूंदी जेके अॼु असांजे विच में हींअर मौजूदु न आहिनि, उन्हनि जी बि हुई जेके हाणे दुनिया में न आहिनि, ऐं जिन जा हिन क़ौम ते, सिंध ते वॾा थोरा आहिनि, जिन ॾाढा रंग भरिया आहिनि सिंध जे सोच में, शऊर में। अहमद शाह खे जश्न अॼूं त ॾाढी ज़्यादती थींदी, जंहिं हिन कराची जे आर्ट्स काउंसिल खे हिकिड़ी लाइफ काउंसिल बनाए छॾियो आहे। एतिरी हिते सरगर्मीअ ज़िंदगीअ जो अहसासु पैदा कयो आहे। हिन शहर, सूबे, मुल्क जी डाइवर्सिटीअ लाइ हीअ स्पेसिस, हीअ नंढा कम कोन्हनि, हीअ इमारतूं अॻे बि मौजूदु हुयूं। सो माण्हू छा था अची कनि, कीअं उन्हनि खे बामाना बनाइनि था। अहमद शाह तव्हांखे शाबस हुजे, तव्हां तमामु ज़बरदस्त कमु कयो आहे। ऐं जिन बि दोस्तनि हिन कम में वाहर कई आहे, बराबरि पैसो सिंध जे अवाम जो आहे ऐं उहो मिले थो त उहा छा सपोर्ट खां वधीक शायदि राइट जी ॻाल्हि थियणु घुरिजे।
पर मां चवां थो त इन शइ जो बि अहसासु जेकर को करण वारो माण्हू कंहिं सीट ते हूंदो त कंदो, अदरवाइज़ इहे मिनिस्ट्रियूं बि त ईअं ई पयूं। असां बि सरदार शाह सां ऐं हुकूमत सां कई इख़्तिलाफ़ रखूं था, पर जेके कम सुठा कनि था घटि में घटि उन्हनि जो उन्हनि खे क्रेडिट मिलणु घुरिजे। हिन क़िस्म जूं सरगर्मियूं सॼी सिंध में जेकर सकाफ़त खातो कराए थो, उनखे सपोर्ट करे थो ऐं उनखे राइट सम्झी माण्हुनि ताईं पहुचाए थो, त इहा सरदार शाह जी एप्रिसिएशन मुंहिंजो ख़्यालु आहे उनजो जाइज़ हक़ आहे जेको उनखे मिलणु घुरिजे। ये जेके फेस्टिवल्स आहिनि बिल्कुलु हिकिड़ी उमेद जी निशानी आहे, गॾु वेहण जी, सहप ॾेखारण जी, अॻिते वधण जी, नए नसुल जे ज़हन खां वाक़ुफ़ु थियण जी, पुराणे वींदड़ नसुल खे नए नसुल सां गॾु आणण जी हिकिड़ी उमेद आहे। 5 साल थिया आहिनि हिन खे फेस्टिवल खे, हिन मेले खे मल्हाईंदे, ऐं उन में जेकॾहिं जो ॿार हेठि वेठा आहिनि वीचारा, कुर्सी बि कोन अथनि, रातिनि जूं निंडूं हराम हूंदियूं, कंहिंखे परचाईंदा हूंदा, कंहिंखे चवंदा हूंदा ॿिए ॾींहुं हाणे छॾ घणो थियो, उहे सभु जेको कुझु कनि था उहे तव्हांखे असांखे गॾाइण जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि। ऐं उन में इहो जेको कुझु बि करे थो उहो पंहिंजी दिलि जी ख़ुशीअ सां थो करे, ऐं उन में जॾहिं सभु कुझु थींदो आहे तॾहिं पोइ इहे कोई लेखा चोखा त हूंदा ई कोन्हनि, इहे मुहबतूं ई हूंदियूं आहिनि जेके रहिजी वेंदियूं आहिनि। इहा शुरूआति सिंध लिटरेचर फेस्टिवल कई आहे ऐं मुंहिंजे दड़े जी तस्वीर ॾेई ऐं उनजी 100 साला जशन जो, न त मूं एतिरियूं तक़रीबात थियनि थियूं, मूं किथे इहो कोन ॾिठो आहे त भई 100 साल मुंहिंजे दड़े खे पूरा थिया आहिनि। तव्हां हिकिड़ो इवेंट जेको आहे, भले मुशाइरो ई हुजे, भला शाइरीअ जे किताब जी मुहूर्त ई हुजे, उन जे मथां इहो ॾेई छॾियो त 100 साला जशन मुंहिंजो दड़े जो आहे, त घटि में घटि असांजे नौजवान ऐं ॿारनि खे आगाही थिए। ऐं सम्झां थो त ही फेस्टिविटीज़ ऐं ही मेला इहे हिकिड़े उथल पुथल में आयल ऐं बेचैन समाज जी निशानी आहिनि। इवेंट को इदारे जी शिकिल वठे थो, जॾहिं हिकिड़ो मुस्तक़िल पंहिंजा पेर ॼमाए थो, त उनखे तबाह ऐं बर्बादु करण जो अटैम्प्ट करणु आउं सम्झां थो सभ खां वॾो क़ौमी ॾोह आहे। अॼु सिंध लिटरेचर फेस्टिवल 5 सालनि में वधी वण थियो आहे। नसीर गोपांग खे या ज़ोइब काका खे या अदी नूर खे या अमन शाह खे चवणु आउं सम्झां थो त इहो सिंध लिटरेचर फेस्टिवल जहिड़े हिकिड़े मुस्तक़िल इदारे खे ॾाइण जी कोशिशि आहे। असांखे इदारा ठाहिणा आहिनि। जेकॾहिं कराची में सिंध लिटरेचर फेस्टिवल जो बुनियादु थियो आहे त असांखे नसीर गोपांग ऐं ज़ोइब काका जी शिकिल नाहे ॾिसणी, असांखे सिंध टाइटल ॾिसणो आहे। सिंध लिटरेचर फेस्टिवल इन कराची पियो थिए, इनखे बचाइणो आहे। मेहमाननि खे लैला निसार जो सलाम क़बूल हुजे। ही सेशन जेको आहे तमामु मुंहिंजे दिलि जे बि वेझो आहे, छो त हिन सेशन में असीं जेकी ॻाल्हि कंदासीं उहा सिंध जी फेमिनिस्ट तहरीक बाबति ॻाल्हि कंदासीं। त सिंध में केतिरियूं फेमिनिस्ट तहरीकूं रहियूं ऐं वधीक जेकॾहिं ॻाल्हि कजे त असीं फेमिनिस्ट तहरीक ते जॾहिं ॻाल्हायूं था त ज़हन में सभ खां पहिरीं सिंधियाणी तहरीक अचे पई, जेका जनरल ज़िया जे दौर में जंहिंजो आगाज़ थियो। फेमिनिज़म काफ़ी वक़्त खां वठी सियासी तौर ते, समाजी तौर ते, अदबी लिहाज़ खां लफ़्ज़ फेमिनिज़म खे गार सम्झी इस्तेमालु कयो वेंदो हो त फलाणी औरत फेमिनिस्ट आहे, फलाणी औरत फेमिनिस्ट आहे, उनजो मतिलबु आहे त फेमिनिस्ट हुजणु को एॾो ख़राबु आहे। पर हक़ीक़त इहा आहे त जेको ह्यूमनिस्ट आहे उहो फेमिनिस्ट आहे ऐं जेको फेमिनिस्ट न आहे सो ह्यूमनिस्ट नथो थी सघे। इहा ॻाल्हि सम्झाइण जे लाइ बेशक सिंध जी फेमिनिस्ट तहरीक खे, फेमिनिस्ट औरतुनि खे तमामु घणो न रुगो बर्दाश्त करिणो पियो आहे, पर हाणे इहा पोज़ीशन ज़रूरु अची वियो आहे त सिंध में फेमिनिस्ट तहरीक सेंटर पोज़ीशन ते आहे। अवामी मज़ाहिमती तहरीक सिंध जी सिंधियाणी तहरीक खे सम्झंदमि। हाणे उहा शौरी तौर ते पाण खे फेमिनिस्ट चवे या न चवे उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, पर मां सिंध में सिंध जी मज़ाहिमती तहरीक जेकी आहे उहा सिंधियाणी तहरीक आहे। उहा जिरगे जे ख़िलाफ़ बि बीठी। हिकु त उहा सियासी बुनियादनि ते आहे, सियासी अंदाज़ में हुन इहो सवालु खयो, उन कालाबाग डैम जे ख़िलाफ़ सवालु खयो,
हुन बिटे मकामी निज़ाम के खिलाफ सवाल खयो। वो तजुर्बात अपने जिस्मों में लेके चलते हैं। वो सिर्फ हरासमेंट ही नहीं है, वो सिर्फ तशद्दुद ही नहीं है, बल्कि वो इस्तेसाल भी है जो एक पावरफुल तबका, एक ताकतवर तबका, एक इस्तेसाली तबके के साथ करता है। तो जब औरत सवाल उठाएगी तो मईशत पे भी उठाएगी, सियासत पे भी उठाएगी, समाज पे भी उठाएगी। असां सिंधीअ में चऊं त जंड जे ॿिनि पुड़नि में पीसजे थी पई, सही। जंहिंखे को बि हक़ कोन्हे को, जंहिंखे न एजुकेशन जो हक़ आहे, न सुठी सिहत जूं सहूलियतूं उनखे आहिनि, न ॿाहिरि निकिरण जो हक़ आहे, न उनखे मर्ज़ी पुछण जो हक़ आहे, न उनखे ॿुधाइण जो हक़ आहे त शरीयत जे तरफ़ां कहिड़ा तव्हांजा हक़ूक़ आहिनि, आइन जे तरफ़ां तव्हांखे कहिड़ा हक़ूक़ मिलिया आहिनि। ऐं औरत जे लाइ उनखे का ख़बर ई कोन्हे। इवन असां जॾहिं कंदकोट मार्च कयोसीं ऐं असां ॻोठनि में वियासीं त उन्हनि खे असां ॾेखारियोसीं त 8 मार्च तव्हांजो ॾींहुं आहे, त हू वीचारियूं हैरान हुयूं त असांजो बि को ॾींहुं हूंदो आहे। एक फ़िलासफ़ी है, एक वे ऑफ लाइफ है, और आप सारे मर्द जो इस वक्त यहाँ बैठे हुए हैं, हम समझते हैं कि मर्दों का फ़र्ज़ है इस वक्त तारीख़ की इस स्टेज पे कि हर मर्द फेमिनिज्म को समझे और सपोर्ट करे। सिंध को बहुत ज़रूरत है सिंध म्यूज़ियम की, कि जहाँ न्यूज़ की आर्काइव्स जमा हों, इसलिए कि हमारे नए नौजवानों को ये पता ही नहीं कि सिंधी अखबारात, उर्दू अखबारात, जिस तरह आपने कहा कि अब अगर कोई स्टूडेंट उसको सर्च करने जाए तो किधर जाए, तो जिस तरह वॉशिंगटन में एक म्यूज़ियम है, वहाँ आपको 100-150 साल पुरानी तारीख़ मिल जाएगी, अखबारात मिल जाएंगे, उस ज़माने के जो लोग थे उनके ऑडियो आपको मैसेजेस मिल जाएंगे। वज़ीर आला ने इस बात को माना भी, बजट भी सैंक्शन हो गया। अब होपफुली अगर वो म्यूज़ियम का काम शुरू होता है तो वो बहुत नए स्टूडेंट्स के लिए जर्नलिज्म के बहुत ज़रूरी है। कोई एक सिंधी जर्नलिस्ट को के पास अपॉइंटमेंट लेटर नहीं होगा, कोई कॉन्ट्रैक्ट नहीं होगा, कोई हेल्थ फैसिलिटीज़ नहीं होगी, कोई ग्रेजुएटी नहीं होगी। क्यों नहीं? अगर आपका अखबार ग्रो कर रहा है, उसकी सर्कुलेशंस ग्रो कर रही है, आपके अपना बैंक बैलेंस बढ़ रहा है, तो उसको वर्कर्स तक क्यों नहीं ट्रांसलेट किया जाता? अगर आपके पास सोल्जर्स नहीं होंगे तो आप वो लड़ाई कैसे लड़ेंगे सिंध के हुकूक के लिए? ये सबसे बड़ा मसला है। और मेरा ख्याल है कि इस चीज़ को सिंधी अखबारात को, उर्दू अखबारात को, अंग्रेज़ी अखबारात को रियलाइज़ करना चाहिए कि यूनियंस जो हैं वो आपकी फोर्स होती हैं। जब अखबारात पे अटैक होता है, कोई भी अखबार हो, तो आगे कौन खड़ा होता है? वर्कर खड़ा होता है। कभी गोली चलती है तो किसके सीने पे लगती है? वर्कर के सीने पे लगती है। आप देख लें कि सिंध में जो जर्नलिस्ट मारे गए हैं, किसी एक अखबार ने लुक आफ्टर किया उनके वर्कर्स को, उनकी फैमिलीज़ को। तो ये जब तक आप नहीं करेंगे तो वो जर्नलिस्ट जो ग्रोथ है जो आज सिंध के अंदर हो रही है जर्नलिज्म की, वो क्या करेंगे? या तो वो करप्शन की तरफ जाएंगे, या वो इंतज़ार करेंगे कि उनको महीने की सैलरी कितने महीनों बाद मिलती है। अखबारुनि जे कारोबार खे या ख़ुदि इलेक्ट्रॉनिक मीडिया जे कारोबार खे ॾिसूं त इहो हिकिड़ो कारोबार त आहे, ऐं कारोबार जेको आहे उहो पंहिंजे कस्टमर सां ॿधलु हूंदो आहे, पंहिंजे ऑडियंस सां ॿधलु हूंदो आहे, व्यूअर्स सां ॿधलु हूंदो आहे, पंहिंजे रीडर सां ॿधलु हूंदो आहे। असां सम्झूं था त सिंधी मीडिया जा जेके इशूज़ आहिनि, हिकिड़ा त जेको मदर साहब ॿुधाए थो उहो त असांजे वर्किंग कंडीशन्स इदारनि जूं जेके आहिनि, उहे सिंधी इदारा हुजनि या उर्दू इदारा हुजनि, उन्हनि जे हवाले सां साईं ॿुधाए पियो, या यूनियन छो न आहे, उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। बीइंग अ प्रोफेशनल जर्नलिस्ट, असां कराची जे बि इशूज़ खे तमामु घणो कवर कंदा आहियूं एज़ कंपेयर टू ॿियनि। जीअं हुन पासे ॾांहुं असांजो रवैयो आहे, ईअं न आहे घटि में घटि, पर इहो आहे ज़रूरु। असांजे पार्ट ते बि काफ़ी शयूं आहिनि। मतिलबु असां इहो, मां चयो न त इहो कारोबारी हिकिड़ो मामिलो आहे, त असांजी जेका रीडरशिप आहे या असांजी जेका व्यूअरशिप आहे, जेका ऑडियंस आहे, उहा जिन इलाइक़नि जी आहे, असां उन्हनि खे वधीक कवरेज ॾियूं था। सिंधी मीडिया जो रोल जेको आहे उहो 18वीं सदी खां जीअं शुरू थियो आहे, त उनजो रोल सदाईं साॻियो ई रहियो आहे। मज़ाहिमती जेको आहे, मुख़्तलिफ़ इशूज़ पैदा थियनि था, पर इन जो मतिलबु इहो कोन्हे सिंधी मीडिया पंहिंजो पेर पोइते करे वई आहे। पर जेके हाणे ताज़ा इशू थिया आहिनि पैदा PTI जी हुकूमत खां पोइ, उन में सिंधी मीडिया तमामु घणो कमज़ोर थी आहे। जीअं ॿी उर्दू मीडिया थी या अंग्रेज़ी थी आहे, त उन ते जेके सैंक्शन्स लॻाई वयूं, कल्ह असांजी मुलाक़ात थी सेक्रेटरी इंफॉर्मेशन फेडरल, त
त उन मैडम खे मूं इहो चयो त जेका PTI हुकूमत अचण खां पोइ ईअं महसूसु थी रहियो त ॼण सॼी हुकूमत आई जेको आहे उहो मीडिया खे कंट्रोल करण जे लाइ आहे ऐं कमज़ोर करण जे लाइ आहे। उन में PTI जेका PID हुई उनखे घणो इस्तेमालु कयो वियो ऐं बदकिस्मती इहा आई त शुराती ॾींहंनि में जेका असांजो सिंध इंफॉर्मेशन डिपार्टमेंट आहे उहो बि उन जे डिक्टेशन ते हलणु शुरू कयो। उन ख़ासि तौर ते डिक्लेरेशन कैंसल करणु ॿियूं ॻाल्हियूं इलाही जेको आहे त उन जे बावजूदि बि सिंधी मीडिया जेको आहे पंहिंजो पाण खे जेको आहे सर्वाइव कयो आहे ऐं पंहिंजा पेर पुख़्ता रखिया आहिनि। हिन वक़्तु बि सिंधी मीडिया जो वॾो रोल आहे। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरियूं वफ़ाक़ी हुकूमत मां त सिंधी मीडिया खे आउट करे छॾियो अथनि ऐं कल्ह बि मूं सेक्रेटरी इंफॉर्मेशन इहा ई ॻाल्हि कई त जेका असांजी रीजनल कोटा हुई इवन मुशरफ जे दौर में ज़ियाल हक़ जे दौर में उन ते अमल करायो वियो जेको आहे, पर जेका मौजूदा हुकूमत आहे उन में रीजनल कोटा उन्हनि ख़तमु करे छॾी जंहिंजे करे इश्तिहारनि जो असांजो अधु हिसो सिंधी मीडिया जो ख़तमु थी वियो। पर उर्दू मीडिया छा थी करे त सिर्फ़ु कराची ते महदूद थी वई आहे। उनजो नतीजो इहो निकितो आहे त उर्दू मीडिया जेका बि आहे उहा कराची ते अची वई आहे। सर्कुलेशन सॼी सिंध मां गाइब थी वई आहे। हिन वक़्तु का बि जंग समेत का बि वॾी अख़बार सिंध जे अंदरनि इलाइक़नि में मौजूदु कोन्हे। कंहिं बि ॿाहिराड़नि इलाइक़नि में उते जा नुमाइंदा आहिनि पर उन ख़बरूं बि कोन था हलाइनि जेको आहे। सिंधी मीडिया इहो आहे त सिंधी मीडिया पूरी सिंध जी नुमाइंदगी करे थी। इवन कराची में नंढो वॾो मसइलो थिए थो असां उनखे बि कवरेज ॾियूं था जेको आहे। बाक़ी जनरल जीअं मदर साहब ॻाल्हि कई यूनियन जी या ॿिया मसइला जेके आहिनि पघारुनि जा इवन जेको आहे असांजे वेज बोर्ड अवार्ड जा उहे सॼी मीडिया जा साॻा ई मसइला आहिनि। पर जेसि ताईं सिंधी मीडिया जो जेको पहिरियों मज़ाहिमती रोल रहियो आहे उहो अॼु बि साॻियो ई आहे ऐं सभिनी इशूज़ खे असां ईअं ई कवर कयूं था जीअं पहिरियां कंदा हुआसीं। जीअं हाणे फ़र्ज़ु कयो कालाबाग डैम जो इशू हुयो त तमामु घणो जेको आहे प्रेशर हुयो ऐं ख़बरूं जी सॼी टीम जेको आहे हुन में रिज़ाइन कयो जेको आहे। असां हुन में पोइ न हटियासीं। BBC मूंखां ॻाल्हायो त तव्हां सहाफ़ी जेको आहियो उनजो ऐं मदर साहिबु असांखे प्रेस क्लब में मां सम्झां थो त इहो असांजो एज़ाज़ु हो जो मदर साहिब जी क़यादत में ख़बरूं जी टीम खे प्रेस क्लब जी तारीख़ में पहिरियों दफ़ो जेको आहे आजाऊं ॾिनो वियो ऐं उन में सभिनी जेके दोस्त आया उन्हनि खे हीरोज़ ऑफ द सिंध करार ॾिनो वियो ऐं डान मुआ ख़बर बि छाया थी। सिंध में असांखे अहसासु आहे त सिंधी मीडिया जी हिकिड़ी हिस्ट्री आहे ऐं जेको तव्हां ॿुधायो त हिकिड़ो मज़ामती रोल हुनजो रहियो आहे जेको अॼु बि आहे। कॾहिं कॾहिं असांखे बि तकलीफ़ पहुचे थी पर असां कोन था चऊं त इहो मीडिया मरी वञे ख़तमु थी वञे। इहो मज़ामती रोल रहंदो त उनजो फ़ाइदो जेके जमहूरी क़ुवतूं आहिनि जेके सियासी वर्कर आहिनि जेकी असल असास हूंदी आहे कंहिं बि मुआशिरे जी जंहिंमें तव्हांजी जुडिशरी आज़ादु हुजे तव्हांजी सहाफ़त आज़ादु हुजे तव्हांजी सियासत आज़ादु हुजे उन जे लाइ तव्हांजी आज़ादु मीडिया ज़रूरी आहे। ऐं सिंधी मीडिया में इहा सलाहियत ऐं ताक़त आहे त ॾुखे खां ॾुखे वक़्त में बि आज़ादु रहिया आहिनि ऐं इहो उमेदु आहे त आईंदा बि हूंदा। ॿी जेका शइ शायदि असां मिस करे वियासीं त ॻाल्हि कोन थी जेके हालात चेंज थिया न जेका सिचुएशन चेंज थी आहे दुनिया में नई टेक्नोलॉजी अची वई आहे। हिकिड़ो वक़्तु हो त माण्हू डिपेंड कंदा अख़बारनि ते टोटली। उन खां पोइ इलेक्ट्रॉनिक मीडिया अची वियो उन ते थी वियासीं। हाणे वरी जेको डिजिटल मीडिया सोशल मीडिया अची वियो आहे इन जे करे बि तव्हांजे अख़बारनि खे ख़ासि तौर ते ऐं कुझु सालनि खां पोइ टेलीविज़न चैनल जेके आहिनि उनजो साॻियो असरु थींदो जेको अख़बार में थिए पियो। त इहो त पॉसिबल कोन्हे त अख़बार जी अॼु उहा ई सूरत हाल हुजे जेका अॼु खां 40 साल 50 साल पहिरीं हुई जॾहिं TV कोन हो। TV अचण खां पोइ अख़बार जी अहमियत थोरी घटिजी वई, बिल्कुलु ख़तमु न थियो पर थोरी घटिजी वई। पर हाणे जेको सोशल मीडिया ऐं डिजिटल मीडिया अची वियो उनजे करे अख़बार बि ऐं तव्हांजा TV चैनल्स बि मुतासिर थियनि पिया। ऐं जीअं जीअं अॻिते बि अलाए छा ख़बर कोन्हे 5 सालनि खां पोइ ॿियूं कहिड़ी शयूं अची वेंदियूं जेके शायदि TV खे बिल्कुलु ख़तमु करे छॾीनि अख़बारनि खे सफ़ा महदूद करे छॾीनि। पर ज़रूरत इन शइ जी आहे त जेका अप्रोच आहे बेसिकली सोच आहे जेका सिंधी मीडिया जी डायरेक्शन आहे उहा डायरेक्शन रहणु घुरिजे चाहे अख़बार जी सूरत में हुजे चाहे उहा TV चैनल जी सूरत में हुजे चाहे उहा डिजिटल मीडिया ते सोशल मीडिया ते कंहिं तरीक़े सां हुजे। हाणे अॼु बि मां सम्झां थो त शायदि ई को अख़बार हूंदो जेको अख़बार छपिजे थो जेको नथो छपिजे थो ॻाल्हि ई कोन्हे जेको छपिजे थो जेको पढ़ियो वञे थो उहो अख़बार तव्हांखे सोशल मीडिया ते मिलंदो। जेको TV चैनल जंहिंखे माण्हू ॾिसनि था उनजी मजबूरी आहे त उहो पंहिंजो TV चैनल सोशल मीडिया ते माण्हू खे फराहम करे ऐं माण्हू कनि था। मेरा सवाल मज़र साहब से है। उन्होंने कहा कि बलूचिस्तान की खबर जो है वो वहाँ का जागीरदार है, वो सरदार है, वो वहाँ से जो है वो नहीं करने देता। मेरे ख्याल में आपने काफ़ी इनकसारी का मुजाहरा किया है। शायद वो वहाँ का जागीरदार और सरदार वर्दी वाला है, वही है जो
नौजवान तुर्बत से कोयटा तक लॉन्ग मार्च करके आया है और 22 दिन जो है उसने किया है। 22 दिन से वो अकेला चल पड़ा है वहाँ से, लेकिन कहीं पे मीडिया में उसकी कोई खबर नहीं आ रही, सिवाय BBC के आज उन्होंने एक रिपोर्ट जो है वो जारी की है। तो क्या वजह है कि वहाँ पे मस्क लाशें भी मिलती हैं, वहाँ पे जो है नौजवान लापता हो जाते हैं। इवन कि अभी इस्लामाबाद में भी एक धरना चल रहा है, उसकी भी कोई कवरेज नहीं हो रही होती। तो ये अगर वहाँ पे एक सेंसरशिप है तो सेंसरशिप बहुत सारी चीज़ों पे है। वहाँ पे तो आपका साफ़ी एंकर सब बात करता है, लेकिन बलूचिस्तान पे आके एक चुप्पी लग जाती है। तो इस पे थोड़ी सी वजाहत। मैंने आपसे कहा था कि जब बलूचिस्तान में जब आप रिपोर्टिंग करेंगे तो आपको सदर्न कमांड का भी सामना करना पड़ेगा। और बलूचिस्तान के जर्नलिस्ट, और मैं आपको बताऊं कि मैं खुद जब एक्सप्रेस में था तो वहाँ मुनीज़े जहांगीर साहिबा जो थी, हमारी कुलीग थी, वो बलूचिस्तान में जाके उन्होंने हज़ारा कम्युनिटी पे एक बहुत अच्छी रिपोर्ट बनाई। मैंने वो रिपोर्ट रोक दी। मैं ये रिपोर्ट इसलिए नहीं चला सकता क्योंकि मुझे बलूचिस्तान के ब्यूरो का ख्याल है, क्योंकि हम और आप तो इस्लामाबाद में बैठे हैं, लेकिन उसके कॉन्सिक्वेंसेस बलूचिस्तान के ब्यूरो को भुगतने पड़ेंगे। बलूचिस्तान में जो जर्नलिस्ट काम कर रहा है, आपको पता है कि उसकी हेडलाइंस भी दूसरे लोग लगवाते हैं। उसके जो सब एडिटर्स हैं, और बलूचिस्तान वाहिद सूबा है कि जहाँ के सिर्फ रिपोर्टर्स अंडर थ्रेट नहीं होते, वहाँ के जो लोग डेस्क पर काम कर रहे होते हैं, मुझे ज़ाती तौर पे पता है। और जब ये बलूचिस्तान में एक मरतबा जर्नलिस्टों ने वहाँ ख़बरें लगानी शुरू की तो 9 अखबारात के ऊपर एंटी टेररिज्म का केस बना, और वो केस बलूचिस्तान हाई कोर्ट में गया। और उस वक्त बलूचिस्तान हाई कोर्ट के चीफ जस्टिस काजी फाइज ईसा थे, और उन्होंने ये कहा कि आप ये जो मुख्तलिफ कलदम तंजीमों के बयानात क्यों लगाते हैं। तो उस पर वहाँ के एडिटर्स ने कहा कि जी हम एंटी टेररिज्म केस तो भुगत सकते हैं, लेकिन अगर हम ये खबरें इनकी नहीं लगाएं तो क्या आप हमारी जान की जमानत दे सकते हैं। वो केस जो है वो इस हद तक गया कि सुप्रीम कोर्ट ने भी अखबारात के खिलाफ फैसला दिया। यानी आप खौफ का आलम देखें कि इतने बड़े बड़े फोरम पे भी जो बयान जो आया है वो अखबारात के खिलाफ आया, किसी ने प्रोटेक्शन नहीं दी। तो इसलिए जब मैं कराची में बैठ के अगर मैं बलूचिस्तान के अखबारात या बलूचिस्तान के ब्यूरो को कहूँगा कि तुम वो खबर दो, तो मैं तो सेफ हूँगा, लेकिन मारा वो जाएगा। तो जब तक रियासत उसको प्रोटेक्शन नहीं दे सकती, तो हमारे यहाँ जो बलूचिस्तान में ब्यूरोस काम कर रहे हैं, जो रिपोर्टर्स काम कर रहे हैं, उनकी ज़िंदगी का कम से कम मुझे ज़्यादा ख्याल है। मैं अगर वहाँ मेरी कोई ऐसी एग्जीक्यूटिव पोजीशन नहीं है, लेकिन जब मेरी एग्जीक्यूटिव पोजीशन थी तो मैं बताऊं, जब मैं ARY का डायरेक्टर न्यूज़ था तो मुस्तफ़ा तरीन ARY के वहाँ ब्यूरो चीफ थे। उन्होंने एक खबर दी और मुझसे कहा कि आप इस खबर को चला दें। मैंने कहा तरीन मैं खबर चला देता हूँ, लेकिन तुम्हें इसके कॉन्सिक्वेंसेस कहीं ना भुगतने पड़े। उन्होंने कहा चला दें। मैंने चलाई, मेन बुलेटिन में चलाई। उसके 5 मिनट बाद उसका फ़ोन आया कि इसको अगले बुलेटिन में ना चलाएं। तो मसला ये है कि वहाँ बलूचिस्तान में जो सहाफ़ी हमारे काम कर रहे हैं, चाहे वो कोयटा में हो, उसके दीगर शहरों में, वो जिस तरीके से काम कर रहे हैं उसको गनीमत जाने। जब तक रियासत प्रोटेक्शन नहीं देगी, जब तक मीडिया मालकान उनकी फैमिलीज़ को लुक आफ्टर नहीं करेंगे, उनको इंश्योरेंस नहीं होगी, उनके पास लाइफ सिक्योरिटी नहीं होगी, हम उसमें वहाँ के इश्यूज़ को, और ये बात आपकी बिल्कुल 110% दुरुस्त है जी कि हम बलूचिस्तान को नज़रअंदाज करते हैं, हम सराइकी बेल्ट को नज़रअंदाज करते हैं, हम खैबर पख्तूनख्वा के उन इलाकों को नज़रअंदाज करते हैं कि जहाँ के लोग सफ़र कर रहे हैं, हम बाकी तो छोड़ें, हम कराची में लियारी को नज़रअंदाज करते हैं। फेक जर्नलिस्ट को डिफ़ाइन करने की ज़रूरत है। मेरा ये ख्याल है कि उर्दू अखबारात के सिलसिले में भी मैं अक्सर सुनता हूँ, लेकिन चूँकि मोस्टली मेरा तजुर्बा जो है वो सिंधी अखबारात का है। क्या एक सहाफ़ी जो अपना महीना
अगर जर्नलिस्टिक कंट्रीब्यूशन से गुजारता है, अगर वो सहाफ़ी है, तो सिंध में मेजॉरिटी पीपल जर्नलिस्ट नहीं है। उसकी वजह यह है कि सिंध गवर्नमेंट को भी पता है, सईद गनी बैठे हैं यहाँ पे, इनकी गवर्नमेंट ने चंद साल पहले एक सर्वे किया था, खुद एक्सरसाइज की थी कि कितने जर्नलिस्ट हैं जो बेसिकली टीचर्स हैं और दूसरे गवर्नमेंट डिपार्टमेंट्स में काम करते हैं। डू यू थिंक कि वो रियल जर्नलिस्ट हैं? आई डोंट थिंक सो। उसके बाद आए कि आपने बात की कि जी सिंधी इदारों में यूनियन नहीं बन सकती। मैं सवाल पूछ रहा हूँ, हाउ इज़ इट पॉसिबल दैट यू डोंट हैव रियल जर्नलिस्ट इन योर ऑर्गेनाइजेशंस एंड यू आर एक्सपेक्टिंग यूनियंस? मैं KTN में सीरियस एफर्ट करके बहुत सारे लोगों से बात की, याद होगा आपसे, बहुत सारी मेरी गुफ्तगू रही है इस सिलसिले में प्रेस क्लब में। वी हैव बीन स्ट्राइविंग फॉर दैट। लेकिन जिस पे हाथ रखो वो सरकारी मुलाजिम है या कहीं ना कहीं पे काम कर रहा है। दूसरी बात यह है कि हमारे पास रियल जर्नलिस्टिक की अगर डेफिनेशन ये है कि कोई बंदा अपने जज्बे, अपने स्पिरिट के साथ जर्नलिज्म में आया है, वही रियल जर्नलिस्ट है। जो भी इदारों में हेड ऑफिसेज में जो काम करते हैं, जो लोग, मैं करेक्शंस कर रहा हूँ सर, मुझे ख्याल में तो इहा ॾाढी इम्पोर्टेंट आहे, तव्हां ॿुधो, तव्हांजे लाइ बि इम्पोर्टेंट आहे। जो लोग हेड ऑफिसेज में काम करते हैं, ये दोस्त मेरे साथ बैठे हैं, न्यूज़ डायरेक्टर्स का काम क्या है? उनमें काफ़ी लोग ऐसे हैं जो टीचर्स हैं भाई। और दूसरी बात है कि एक नया ट्रेंड है कि अब मालकान ऐसे लोगों को अपने पास मेन पोजीशंस पे रखते हैं जो उनके पर्सनल और फाइनेंशियल बेनिफिट्स के लिए इम्पोर्टेंट है। तो आप किस जर्नलिज्म की बात कर रहे हैं? आप चले जाए इंटीरियर सिंध में, मैं कहता हूं कि कभी सर्वे कराएं कि सिंधी जर्नलिस्ट, सिंधी मीडिया में जो जर्नलिस्ट काम करते हैं उनके एसेट्स तो देखें आप। साईं हिकिड़नि खे पघार कोन्हे, बुख था मरनि, जी मदर साहब, पंहिंजा तव्हां एसेट ॾिसो। ऐं सईद गनी साहब वेठो आहे। दिस इज़ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गवर्नमेंट। इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो है उसका यूज़ तो सईद गनी साहब को अगर नहीं पता है तो मुझे हैरत होगी, लेकिन जो गवर्नमेंट ने काम करने हैं वो नहीं करती यार। क्यों नहीं करते आप मुझे बताएं। सहाफ़ी की एक बहुत वाज़ेह डेफिनेशन है, और मैंने 40 साल में, मैं पूरे एतमाद से ये बात कह रहा हूँ, मेरी पूरी मनी ट्रेल मेरी तनख्वाह है, इसके अलावा कुछ नहीं है। और यही सहाफ़ी होता है कि मेरी तमाम तर आमदनी, और उसकी वजह भी मैं बता देता हूँ कि मेरी तमाम तर आमदनी सिर्फ मेरी तनख्वाह हो। अगर मैं पार्ट टाइमर हूँ, सहाफ़त में पार्ट टाइमर कोई नहीं होता, सहाफ़त में पार्ट टाइमर हो ही नहीं सकता। मैंने प्रेस क्लब का सेक्रेटरी था, मैंने उन लोगों की मेंबरशिप ख़त्म की जो गवर्नमेंट एम्प्लॉयज़ थे, और ऐसे नहीं ख़त्म की, उनकी पे स्लिप्स निकाल के। ये नहीं हो सकता कि आप वाटर बोर्ड के एम्प्लॉय हों, आप एजुकेशन डिपार्टमेंट के एम्प्लॉय हों। उसकी वजह यह कि वहाँ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आ जाता है कि आप अपनी प्रमोशन के लिए अखबारात में उनके उस डिपार्टमेंट के ख़िलाफ़ खबर लगा देते हैं। ये हमने देखा है ओवर द ईयर्स, लेकिन इसका भी हल मालकान के पास है। आप रखते हैं ना, और आपने जिस तरह बात की, इसमें जर्नलिज्म की डिग्री की ज़रूरत नहीं है। सहाफ़त में ये सबसे ज़रूरी है कि आपकी ज़बान जो है उस पर आपको कितना अबूर हासिल है। ज़बान के ऊपर चाहे अंग्रेज़ी हो, उर्दू हो, सिंधी हो, कोई भी ज़बान हो, अगर आप सिंधी अखबार में काम कर रहे हैं तो आपकी मिनिमम क्वालिफ़िकेशन ये हो कि आपको अच्छी सिंधी लिखनी आती हो, अच्छी सिंधी बोलनी आती हो, ताकि आप कॉन्वर्सेशन कर सकें, ताकि जब आप कॉलम लिख रहे हैं तो आपकी ज़बान में वो शीरी हो। तो बेसिक डेफिनेशन ये नहीं है कि आपके पास MA की डिग्री है, BA की डिग्री है। आपको पता है ग़ुलाम अली डॉन अखबार के बहुत मशहूर क्राइम रिपोर्टर थे, वो एक क्लास भी नहीं गए थे, लेकिन उन्हें 17 ज़बानें आती थीं। तो ये बेसिक जर्नलिज्म का क्राइटेरिया ये कि आपको अपनी लैंग्वेज पर कमांड हासिल हो, ताकि आपका फ्लो नज़र आए उसके अंदर, चाहे आप ख़बर लिख रहे हों या कॉलम लिख रहे हों।
लेकिन जर्नलिज्म में ये बहुत ज़रूरी है कि वो उसकी होल सोल आमदनी उसकी तनख्वाह पे हो, गुजारा हो, और उसको तनख्वाह जो है वो महीने में मिले, ये नहीं कि 6 महीने में उसको एक तनख्वाह मिले। जेड़ा से तेड़ा असीं जे हा से तेहा असीं परायूं मारू तव्हांजा तव्हां सां विढ़ंदा रहंदासीं, इल्ज़ाम बि रखंदासीं, जो कम ई हिकिड़ो अचे थो असांखे, पर आयो असांजे लाइ वॾो ख़ज़ानो आयो। सलामत हुजो। कीअं थो लॻे, कीअं था महसूसु करियो? कीअं था महसूसु कयो सॼो? बाबा माहौल हिकदमि सोच साॻी आहे, हिकु हंधि बीह रहियो आहे। तव्हांजो तलाउ जेको पाणीअ जो आहे उनखे हिकिड़े हंधि जीअं तव्हां दरियाह जी ॻाल्हि कई, उनखे दरियाह जे इनपुट जी ज़रूरत आहे, ऐं इहो वहे ॿिए तरफ़ खां निकिरे त तव्हांजी ढंढूं जेके आहिनि से साफ़ु थियनि, उन में गंद किचिरो जेको अंदरि गॾु थी वियो आहे, नई सोच अचे, फ्रेश आइडियाज़ अचनि। हिकिड़ो दफ़ो मूं ईअं महात्मा गौतम बुद्ध जो ज़िक्र हिते ई कयो त अख़बारनि में अलाए छा वीचारे गौतम जे बारे में लिखियऊं, मुंहिंजे हवाला ॾिनऊं उन में, त हुन ईअं चयो गौतम जे बारे में। हाणे काल्ह मूं शहर जे उन ते नाविल ते ॻाल्हाईंदे मूं चयो त इट्स अ टेक्स्ट बुक ऑन बुद्धिज़्म, ऐं उन में हिकिड़ी ॻाल्हि बाक़ी मूंखे ॾाढी उहो लॻी जेका मां वरी सम्झण जी कोशिशि कंदुमि, छो जो मां आर्डेंट स्टूडेंट आहियां बुद्धिज़्म जो। त निर्वाण हिनखे उहो जेके जिन खे शौक़ु आहे बुद्धिज़्म जो, निर्वाण माना यू विल नॉट कम बैक अगेन, रीइनकारनेशन जेका थिए थी उहा न थींदी। न त इहो महात्मा गौतम बुद्ध जे हवाले सां ऐं ॿियनि जे हवाले सां जेके सूफ़ीज़म जे हाइट्स ते आहिनि, त वॾो इहो हिकिड़े अज़ाब मां माण्हू गुज़रे थो जॾहिं हिन दुनिया में अचे थो, उनखे पाण खे त ख़बर नथी पए पर माउ जे अज़ाब मां थो गुज़रे, ऐं द मोमेंट लीव्स दिस वर्ल्ड, जॾहिं वञे थो उनखे जेको अज़ाब थो मिले, त गौतम बुद्ध चए थो इन अज़ाब खां बचण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, उहो आहे त तव्हां निर्वाण वठो। माना यू विल नॉट रीइनकारनेशन तव्हांखे न थींदी, यू विल नॉट ॿियो जनम तव्हांखे न मिलंदो, यू विल नॉट कम बैक अगेन, तव्हांखे छुटी हिकिड़ी आज़ादु मिली वेंदी, एंड यू विल बिकम वन विद कैपिटल वन, वॾो, यानी कि फनाफिला जेके असां चवंदा आहियूं, उनजी ज़ात में गुम थी वञणु, यू नीड नॉट कम बैक टू दिस वर्ल्ड। मूं उनजो ज़िक्र कयो त उन में कैरेक्टर जेको आहे हिन दुनिया में ई निर्वाण थो वठणु चाहे। मतिलबु न, हिन दुनिया में निर्वाण न थींदो, हिन दुनिया में जेका थींदी एनलाइटनमेंट थींदी, जेका बुद्धा जंहिं ते ज़ोर ॾिनो आहे, आगाही, अंदर में ॾीओ ॿरंदो, अंदर में रोशनी थींदी, यू विल सी मोर वर्ल्ड विल गेट लाइट, उहो अंदर में थींदो। ऐं अख़बार ते कैप्शन लॻो पियो आहे त अलाए छा मौत खां पोइ आज़ादी मिलंदी आहे, अलाए छा मिलंदी आहे। बाबा मौत खां किथे, मौत जी ॻाल्हि हुई, स्टडी कयो न थोरो, एॾो त कोन्हे। हाणे जेको हिकिड़ो तजसुस आहे त वञिबो केॾां, विद ड्यू रिस्पेक्ट, जेका असांखे ॿुधाइनि था असांजा अक़ीदा मुख़्तलिफ़, हर अक़ीदो त मरण खां पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो, बट अनफॉर्चुनेटली the entire history of mankind, लखे सालनि जी, not a one person having passed away, गुज़ारे वियो हुजे, and he returns to tell us त हुन उते छा ॾिठो, न्यूयॉर्क हुयो त उते हुन छा ॾिठो, अहवाल अची ॿुधाए, सभु हे ॿुधल ॻाल्हियूं। Nobody knows what happens after death। इहो तजसुस आहे मूंखे, ॾींहुं राति उथंदे वेहंदे, ऐं उनजो सभ खां वॾो सबबु इहो आहे जो मुंहिंजा हम असर, मुंहिंजा हम उमिरि, perhaps I am the last one that is living, सभु हलिया विया। Naturally it's there that it's my turn now to leave। पर इहा मूंखे तजसुस, ॾाढो तजसुस आहे, उथंदे वेहंदे सुम्हंदे जाॻंदे कमु कंदे, while working, उहा मुंहिंजी वॾी मेडिटेशन थी थिए वर्किंग। Constantly I keep thinking, what happens? मां हिकिड़ी ॾाढी अजीब हिकिड़ी दुआ घुरंदो आहियां, so when I leave this world, this life, it should be absolutely in my consciousness। मां पंहिंजे पूरे कॉन्शियसनेस सां इहा दुनिया छॾियां, so that I know where I am going। छो जो जिन माण्हुनि खे मूं वञे ते ॾिठो आहे, एट द लास्ट टाइम जेको आख़िरी वक़्तु थिए थो इहा दुनिया छॾण जी, दे आर नॉट कॉन्शियस। तव्हां घणो कुझु हिन धरतीअ जे लाइ लिखियो आहे, हिन क़ौम लाइ, हिन हिते
कहाणियूं कढियूं, इन्हनि जे मामलनि ते लिखियो। पर पुठियां थोरो कंधु वराए ॾिसो, ॿुधायो त सही त सिंध खे तव्हां इन सॼे जर्नी में कीअं ॾिठो आहे, कीअं नज़र शुरूअ खां वठी अॼु ताईं इहा जर्नी में तव्हांखे सिंध ऐं सिंधी क़ौम कीअं 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 नज़र ईंदी रही आहे? 1960 में ऐं उनजे इर्द गिर्द 1955 मां खणा जॾहिं वन यूनिट जी तयारियूं हुयूं, ठहियो, वॾी गड़बड़ थी ऐं पहिरियों दफ़ो मूंखे कमर शहबाज़ ॿाह खां वठी पॉलिटिक्स ॾेखारी त तूं त क्रिकेट थो खेॾे न, हीअ दुनिया जी अथी ॿी। ऐं जंहिंमें हुन मूंखे ख़बर ई कोन्हे त छा थो थिए। नवाब शाह जे मोनी बाज़ार में एॾा माण्हू करे ज़िंदगी में मूं कोन ॾिठा, कराची में बि कोन ॾिठा, लखें उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वॾो जलसो जुलूस निकितो। अलाए कहिड़ा कहिड़ा सियासतदान हुया, मूंखे त उन वक़्तु ख़बर कोन हुई, पर काज़ी फैज़ मोहम्मद ॿिया ई सभु हुते मौजूदु हुआ। पोइ ख़बर पई त उन दौर खां हिन दौर ताईं ऐं उन में जेको मूंखे उन ॻाइण लाइ राग ॾिनो कमर शहबाज़, वतन जी राह में वतन जा नौजवान शहीद थियो, या बचायो सिंध खे या सूरमा शहीद थियो, इहो कमर जो मूं ते ॻायो। उहो त वॾी वठा थी जेका इट्स लॉन्ग। उन दौर खां हिन दौर ताईं मूंखे महसूसु थिए थो त पाणी जो तलाउ आहे जेको हिकु हंधि बीठो आहे, वहे नथो। साॻिया नौजवान हर दौर में मूंखे मिलनि था, साॻियूं ॻाल्हियूं कनि था, डिसइल्यूजन थी था वञनि। साईं हो विकामी वियो, साईं हो विकामी वियो, हुनजी साईं हेतिरी क़ीमत अथव, उहो साईं एजेंसियुनि जो माण्हू अथव। की बाबा तव्हां जेकॾहिं हर माण्हू ते तव्हां इहो कंदव त पोइ फ़रिश्ता आसमान मां काॾो ईंदा? तव्हां वटि कहिड़ियूं गारंटीज़ आहिनि? तव्हां छा पंहिंजे लिखण पढ़ण सां था कमु रखो? तव्हां एॾी छंड छाण करणु ऐं जासूसनि वारा कमु करणु, कंहिंखे केतिरो थो हिसो मिले। हाणे इहे जेके तव्हां बि ज़िक्र कयो सोशल मीडिया जो, हवा एॾो अहिड़े नमूने कबो आहे जो अछी ॾाढी वारनि जो तव्हां ईअं फटका था लाहे छॾियो, बेइज़तियूं था कयो। छा कजे? साॻियूं 1960 खां हिन वक़्त ताईं उहा हिकिड़ी टही वञे थी, उन्हनि जी जाइ ॿी टही थी वठे। हाणे हिकु ॻाल्हि निकिती आहे, मूंखे इजाज़त ॾियो त हिकिड़ी गुज़ारिश करे छॾियां सभु ॿुधनि, ऐं आई होप दिस इज़ बीइंग रिकॉर्डेड, त इहो रिकॉर्ड थी रहे। ज़रूरु ज़रूरु, इजाज़त बिल्कुलु बिल्कुलु। यानी इहो तव्हांखे हिकिड़ो एटीट्यूड उनजो ज़िक्र थो मां कयां। 1972 डिसंबर में एॾो हिकिड़ो ख़ौफ़नाक वाक़ियो थियो, मां सम्झां थो उन जहिड़ो अञा ताईं पार्टीशन में बि अहिड़ो को वाक़ियो कोन थियो। पर 1972 डिसंबर में एॾो ख़ौफ़नाक क़िस्म जो वाक़ियो थियो। पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट हुजे, एॾी ताक़त हुजे, उन वाक़े जी FIR न पई लिखे। वो वेंदे BBC ताईं ख़बरूं अची वियूं, वॉइस ऑफ अमेरिका तां ख़बरूं अची वियूं, ऑल इंडिया रेडियो उनखे बार बार कयो त हेॾो वॾो हुते थियो आहे। कंदरकोट जो नानिक पाड़ो साईं उनखे घेरो करे जेके उन्हनि हुते ज़ुल्म कया, आई डीड नॉट रिपीट इट। इहो इंसानियत सोच जेके उन्हनि खे पैरेलल तव्हांखे 1947 वारा फ़साद जेके हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में थिया, उन्हनि सां तव्हां उनखे कंपेयर करे सघो था, उन हिकिड़े वाक़े खे हुते जेको थियो। हाणे उन ते मूं स्टोरी लिखी 72 इहो घणा साल थिया, 50-60 साल थिया, अलाए 72 हा 60 साल थिया। उन ते मूं एज़ इट इज़ जीअं मूंखे उहा नेरेट थी स्टोरी, एज़ इट इज़ मूंखे ईअं लॻो त आई एम अ पार्ट ऑफ इट। उन मां पार्ट आहियां ऐं मुंहिंजे अॻो मूंखे ॿधी विहारे छॾियो अथऊं, एंड इन फ्रंट ऑफ माई आइज़, मुंहिंजी अखियुनि जे अॻियां मुंहिंजी भेण खे, मुंहिंजी माउ खे रेप था कनि पिया, इन दी नेम ऑफ अल्लाह, नारा हणंदे। या उन दौर जी स्टोरी तव्हां सर्द लाश जो सफ़र एग्ज़ैक्टली उहा साईं पब्लिश थी, उन ते साईं गोड़ थियो, उन ते घमसान थियो, ऐं वरी उनखे उन ते टाइम्स ऑफ इंडिया उनखे इंग्लिश में ट्रांसलेट करे उते इंडिया में छपियो। उतां राजा त्रिदेव राय उन वक़्तु हुयो, फॉरेन अफेयर्स जो हुयो मिनिस्टर या रिलीजियस अफेयर्स जो हुयो, पर वेरी क्लोज टू ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। उनखे जहाज़ में का उहा अख़बार मिली कि तुम ॿाहिरों पे आयो, इहो टाइम्स ऑफ इंडिया मैगज़ीन, हुन उहा स्टोरी पढ़ी, इस्लामाबाद अची लथो,
घर कोन वियो, ऑफिस कोन वियो, सिधो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ॾे वियो, उनखे ॾेखारी त हे दिस इज़ वॉट इज़ हैपनिंग टू द माइनॉरिटीज़ इन पाकिस्तान। तव्हां हुनजी रिपोर्ट ताईं नथा लिखो। पोइ त इट्स अ लॉन्ग स्टोरी जेके हेॾे होॾे इलाही पब्लिश थियल आहिनि। इन ॻाल्हि खे पीपुल्स पार्टी जो दौरु, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो दौरु, अॼु ताईं नौजवाननि जे मथे में इहा ॻाल्हि विहारी अथऊं त साईं उन ते काफ़ी 15 मूंखे त 15 ॾींहंनि मूंखे त वठी विया इस्लामाबाद। 15 ॾींहंनि खां पोइ तारिक अशरफ हिते गिरफ़्तार थियो, सोनी रिसाले जो तारिक अशरफ। हाणे तारिक अशरफ एॾो बहादुर लिखण वारो हुयो, उन त पंहिंजे सोनीअ जे एडिटोरियल्स में उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे लिखंदो भुट्टा साहब, ऐं अहिड़ा अहिड़ा जुमिला लिखंदो हो त भुट्टा साहब तूं जिन जे कुलनि ते चढ़ी हींअर सॼो मुल्क थो ताराजी थो वते, इहे तोखे कुलनि थो लाहे तोखे फाईअ ते लटकाईंदा। एॾा ख़ौफ़नाक लिखंदो हो। ऐं तव्हांजो ॾहेसर साहिबु सिंध जो वज़ीर आला हो, उहो उन मां मुसीबत में फाथल हो त एडिटोरियल एॾा ख़ौफ़नाक पियो लिखे। बहरहाल ही वॉज अरेस्टेड। साईं उहा अरेस्ट बि मुंहिंजे ॻीचे में विधऊं नौजवाननि त इहो साईं सदलाश सफ़र हुन पब्लिश कई न, त हे त पाण हलियो पियो ज़ियाउल हक़ खां साईं त फ़ाइदा वञी वरितईं। ज़ियाउल हक़ हुनखे ओपन यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर उते करे छॾियो। मुंहिंजा बाबा जॾहिं तव्हां इल्ज़ाम था हणो त उनखे ऑथेंटिक त कयो। तारीख़ खे ॾिसो, जाग्राफी खे ॾिसो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो दौरु, उन दौर में इहो सॼो वाक़ियो थियो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जमायत इस्लामी खे राज़ी करण जे लाइ मूंखे उतां घुराए इस्लामाबाद त तव्हां असेंबलीअ में केस इहो न खणो, क्वेश्चन न उतारियो त असांजो चीफ कॉलमिस्ट आहे अख़बार जो इहे स्टोरी थो लिखे, असां हिनखे गिरफ़्तार कया चऊं था ऐं वी विल टेक हिम टू टास्क। उते वरी पोइ हुनजा ॿिया माण्हू पैदा थी पिया, वॾो स्कॉलर ऐं कल्चर ऐं इंफॉर्मेशन शायदि वॾो वॾो तमामु वॾो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो। हुन चयो त गिरफ़्तारी त पोइ थींदी, अवल तोखे ॿुधायो त हिन को मर्डर कयो आहे, हिनखे जेको धाड़ो हयो आहे हिन कयो छा जो तव्हां हुनखे अरेस्ट था कयो। हिकिड़ी स्टोरी जे करे, स्टोरी जेका आहे इट इज़ विदिन अवर प्रिव्यू, तंहिं करे जेके बि पाकिस्तान जा वॾा स्कॉलर्स आहिनि उहे स्टोरी पढ़ंदा, उहे दे विल गिव दी ओपिनियन अबाउट दिस स्टोरी। इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त उन दौर में उहो इल्ज़ाम मूं ते जेको लॻो त बाबा हिन जा स्टोरी लिखी तारिक अशरफ खे जेल में विझराए छॾी, हाणे ॼण मां विझरायोमांसि, ऐं पाण वरी इस्लामाबाद में सही वॾा फ़ाइदा कई, वाइस चांसलर थी वियो, सभु जनरल ज़िया वटि वञी पहुतो। हाणे मुंहिंजा बाबा उहो दौरु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो, मुंहिंजी वाइस चांसलरी जॾहिं अचे थी त इतफ़ाक़ सां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वीचारे खे त फाई मिली वई, उनजी धीअ हुई वज़ीर आज़म। उनजे दौर में मां उते वाइस चांसलर थियुसि ओपन यूनिवर्सिटी जो। ज़िया मूंखे कोन कयो, ज़िया हुयो किथे 91 में या 89 90 में जॾहिं मुंहिंजे वाइस चांसलरशिप जा उहे ऑर्डर्स निकिता त ज़िया किथे हो, ज़िया त मरी खपी वियो, जहाज़ किरियोसि, ॾंद मुंहिंजा भॼी पिया, जेके हुया हुन ते जबड़ा चौक ते इस्लामाबाद में ठाहियूं। अञा ताईं नौजवाननि खे हाणे बि तव्हां कंहिंखां पुछंदव न, हे नौजवाननि हा थी वॾा तारिक खे फासाए पाण थी वॾा फ़ाइदा खई वञी इस्लामाबाद में ज़ियाउल हक़ वटि वेठो, पोइ हुनखे तव्हांजी ॻाल्हि थी चओ पिया जेका फिलॉसफी इंसान पाण खे बार बार डाहे थो ऐं ॿीहर ठाहे थो, ऐं उन में ज़ाहिर आहे किताबनि जो ऐं इन्हनि शयुनि जो वॾो रोल आहे। असांजी दौरु अहिड़ो आहे जो असांखे सोशल मीडिया हू फ़ोन असांखे छॾे ई नथो जो असां को ॿियो कमु करियूं। त तव्हां ज़रूरु नौजवाननि खे इहो ॿुधायो त कहिड़ा किताब पढ़णु घुरिजनि, तव्हां कहिड़ा इन उमिरि में पढ़िया आहिनि, ज़रा ज़हन जिन किताबनि तव्हांजो ज़हन बदिलाए छॾियो। किताब जेके असां प्रिंट मीडिया था चऊं, बिल्कुलु उहो ई प्रिंट मीडिया, पर उहो रुगो प्रिंट मीडिया उन हद ताईं आहे जेसि ताईं तव्हां हुनखे प्रिंट मीडिया सम्झो था, पर उहो पंहिंजे वजूद में ऑडियो बि अथव। जंहिंमहिल तव्हां कुझु अहिड़ी शइ पढ़ो था जेका पढ़ो था तव्हांखे ॿुधण में थी अचे, हिते थी अचे, ऐं जेको मंज़र तव्हां हुन में पढ़ो था पिया उहो तव्हांखे ॾिसण में थो अचे। त किताब बज़ात ख़ुदि
ऑटोमेटिकली ॾाढो विजुअल थो थिए। उहो तॾहिं थो थिए जॾहिं उहो तव्हां सां कम्युनिकेट थो करे। हर किताब ज़रूरी कोन्हे त जेको मूंखे वणे थो त ॿिए खे वणंदो हुजे, या ॿिए खे वणे थो त उहो टे खे वणंदो हुजे। जीअं असांजूं सोचूं, असांजूं शिकिलियूं, असांजा कद काठ हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि, अहिड़े ई नमूने किताब कहिड़ो कंहिंखे थो अट्रैक्ट करे इहो डिफरेंट अथव। कंहिंखे को किताबु वणंदो, मिसाल तौरु हिकिड़ो ॾियां, मुंहिंजी कोताई मां पंहिंजी कोताई मूंखे वणंदो आहे एग्ज़ाम्पल ॾिए त एॾी मूं तारीफ़ ॿुधी आहे, अञा ताईं ॿुधां थो, दुनिया हुन ते फिल्मूं ठहियूं, न अलाए छा छा ठहियो आहे। कुरतुल नैदर जो हिकिड़ो नॉवेल आहे, आग का दरिया। मूं ॾाढी कोशिशि कई पढ़ण जी, पर उहो मूंसां कम्युनिकेट न पियो करे। इंटरेक्शन थींदो आहे न, कम्युनिकेट, उहो यानी न मूंखे ऑडियो बि ॿुधण में आयो, न हुनजो वीडियो मूंखे नज़र पियो आयो, उन मूंसां कम्युनिकेट कोन कयो, पर दुनिया हुनखे पढ़े थी किताब खे। अहिड़े ई नमूने थोरी पाण में हिकिड़ो शौक़ु अंदरि जो हुजे किताब जो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, हीअ जेका मोबाइल कैमरा आहे इहो जादू आहे, ऐं इहो जादू ऑल ऑफ अ सडन न ठहियो आहे। इनखे ठहण में, इन सूरत में अचण जे लाइ 100 साल लॻा। तंहिंजे करे जनरेशन गैप हिते अप्लाई नथो करे। त साईं इहे असांजी जनरेशन में आहे। तव्हां वटि छा हूंदो बाबा? असां वरी जेकॾहिं टेलीफोन न ठही आहे, ग्राम बेल टेलीफोन न ठाही आहे, उन खां अॻु डबनि में उहो विझी धागा ॿधी ऐं करे हिक ॿिए खे कननि ते न ॻाल्हाया 100 साल अॻु, त इनजी डेवलपमेंट थींदी थी, हर शइ जेका डेवलप थिए थी ऑल ऑफ अ सडन कोन थी पैदा थिए। किथे न किथे हुनजो ॿिज पए थो, पोइ सलाह था निकिरनि, पोइ वॾा वण था थियनि। अहिड़े ई नमूने ग्राम बेल जेकी कयो त उहो तव्हांखे फिनिश गुड, हाणे हिन दौर वारनि अची वञो, एॾी त ज़ालिम शइ आहे साईं। हुन ते रुगो तव्हां सोचियो, कंहिं ज़माने में क्रेज़ हूंदो आलीशान कैमराउनि जो, वॾियूं वॾियूं कंपनियूं हूंदियूं, कैमराऊं ठाहियूं, कैमराउनि जो मार्केट सॼो न टोड़े छॾियो, सॼियूं सभु दुनिया जो आलीशान कैमरा हुन में लॻल। अॻे सां असां गॾु कंदासीं, टेप रिकॉर्डर हुजे, कैसेट रिकॉर्डर हुजे, रफ़िया लता जा इन्हनि जा गाना हुजनि, उन में साईं हुनखे गॾु कयूं साईं, सभु ख़तमु, सभु दुनिया जा गाना, हज़ारे लखे गाना हुन में पिया। हाणे जंहिंखे लिखण पढ़ण जो शौक़ु आहे, अफोर्ड नथो करे सघे वॾा वॾा किताब वञो वठण, त साईं 2000 रुपया क़ीमत। साईं जमाल अबड़ो साहिबु, जंहिं जमाल अबड़े खे न पढ़ियो, मां सिंधी लिटरेचर न पढ़ियो। जमाल अबड़े जो किताब इहो 800 रुपया क़ीमत। अरे बाबा 800 ई न रखो, क़ीमत घटि रखो त हर को माण्हू वठे। उनखे 2-3 हिसनि में विराए छॾियो त उहो 150 में 200 में किताब मिले त माण्हू वठे। 800 किताब, 800 रुपया, 500 रुपया, 600 रुपया, 1000 रुपया, 12,000। हाणे हिकिड़ो ॿियो किताब जे लाइ कहिड़ो मूंखे नालो थो विसरे, 1600 रुपया हुनजी क़ीमत अथव। ॾिसो न, त इहे सॼा दुनिया जा किताब एॾी जेके महांगा महांगा आहिनि, एनसाइक्लोपीडिया, उहे सभु तव्हांजी फ़ोन में पयूं। त हीअ हिकिड़ी रुगो मैसेज लिखणु ऐं हिक ॿिए जी टोपी लाहिणु। अॻे नूरुलदा पाण वेठी आहे, इन सॼो लिखणु पढ़ण सां हिन सां तालुक़ु आहे। हिकिड़ी शइ छपाइण जे लाइ रिसाले में या अख़बार में, उहो जेको उर्दू में चवंदा आहिनि न, पापड़ बेलना, साईं छा लिखिजे, कीअं लिखिजे। हाणे इहो अवल वेंदो एडिटर जे हथ ताईं त नथो पहुचे, पहिरियों असिस्टेंट एडिटर ॾिसंदा साईं, पोइ ॿिया ॾिसंदा, पोइ साईं एडिटर ताईं वेंदो, वरी एडिटर छंड छाण हुनजी पंहिंजी कंदो, पोइ शइ छपी। नरगिस कैरेक्टर आहे माईअ जो, छोकिरीअ जो, ऐं वरहनि खां पोइ हिकिड़ी मुलाक़ात आहे, उहो शायदि वरहनि खां पोइ वरी हिकिड़ी आख़िरी मुलाक़ात आहे। हीअ मेल कैरेक्टर जो नालो मूंखे यादि न आहे। छा कमाल जा डायलॉग्स आहिनि। ऐं कहाणीअ बारे में तव्हां खां नथी पुछां, अॼु ॿुधाए छॾियो। ईअं न चइजो त मूं सिंध सां इश्क कयो ऐं लिखण सां इश्क कयो। घणियूं मुहबतूं कयूं अथव माइयुनि सां, कंहिं माईअ जो ॿुधाइजो। ऐं भाभीअ जो नालो बि न वठिजो, उहो बि मंज़ूर न आहे। बाक़ी उन खां अलावा नाला खणो, ऐं नाला खणो। हिकिड़ियूं हूंदियूं कोन दुनिया में, उहो कावड़बियूं कोन, जेके हूंदियूं ॾाढो फ़ख्रु महसूसु कंदियूं त असां अमर जलील मोहबत कई। ग्रेट, उन खां सवाइ त मां आहियां ई कोन। लव इज़ माई रिलीजन, इट्स माई डीप डाउन रिलीजन, उन खां सवाइ आहे ई कोन। हिकिड़ो हाणे इन ते जेके तव्हां कढियो आहे न, त हिनखे थोरो सीरियसली, थोरो लाइट वेट में वरितो आहे। हाणे थोरो सीरियसली, तव्हांखे जेकॾहिं गुलाब वणे थो
ऐं उन गुलाब खे तव्हां कीअं करे ओन कयो या तव्हां ओन न करे सघियो त हिन जो मतिलबु इहो त कोन्हे उन खां पोइ जेके ॿिया गुलाब पैदा थिया से थर्ड रेट आहिनि सेकंड रेट आहिनि उनखे न ॾिसिजे मुंहुं न उनखे ॾिजे उनखे इग्नोर करे छॾिजे इट्स नॉट पॉसिबल। न न बिल्कुलु आउं त बिल्कुलु तॾहिं त चवां पई त मुहबतूं कयूं अथव उनजो मां उहो अर्ज़ु कयां थो पियो ज़िंदगीअ में हिकिड़ी इट्स वेरी सीरियस फिलोसॉफिक उनखे तव्हां चओ तव्हांजी मर्ज़ी आहे असां सभई ज़िंदगीअ में हिकु मरण ऐं जीअण वारी मोहबत कंदा आहियूं हिकु फ़क़ति हिकु पोइ उन में को कामयाबु थो थिए को नाकाम थो थिए कामयाबु उहो थो थिए जंहिंखे उहा मोहबत मिले नथी ॻोल्हियां ॿोलियां छो उहो जॾहिं मिले थो त पोइ उहा ॻाल्हि ख़तमु थी वञे उहो लव सभु जेको आहे इल्यूजन थो नज़र अचे बेवफ़ाई आख़िरी ॿ सवाल थी करियां तव्हां खां इन हिकु मोहबत खां पोइ उहो सॼी उमिरि मरण ताईं बेशुमार नंढियूं नंढियूं मोहबतूं कंदो थो रहे उन हिकु मोहबत जो हाल पूरो करण जे लाइ अञा इन जे पुठियां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जंहिंखां पोइ इहा ॻाल्हि कंप्लीट तव्हीं कंदव बेवफ़ा हुआ हुई या तव्हीं हुआ न बेवफ़ा न को बेवफ़ा न हूंदो आहे ॿिन्ही मां हालतूं माण्हू खे मारे विझंदियूं मिसाल तौरु पार्टीशन खे केरु रोकिया मां रोकिया उहो रोकिया हेॾी तारीख़ में मोहम्मद अली जिन्ना बि हो त करमचंद गांधी बि हो हाणे हुन गांधीअ सां ऐं मोहम्मद अली जिन्ना सां मां कीअं विढ़ा उहो कीअं विढ़े न थींदो बेवफ़ा हालतूं थियनि थियूं हा ऐं इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हांखे संतरो हथ में अची वञे न संतरो वणे थो उन हथ में अची वियो हुनखे मैग्नीफाइंग गिलास जे हेठो रखी ॾिसो वॾा वॾा घुब तव्हांखे हुन में नज़र ईंदा इहो संतरो इहो जॾहिं मां मरां पियो हिन में त हेॾा त घुब बि लॻा पिया फिलोसफ में उनखे हासिलु करण सां उहो जेको ॻोल्हियां मिला शाल में मिला हो त हीअ छा आहे इहो फिलोसॉफी छा आहे छो जो मन अंदरि जेका लोच आहे न उनखे ॻोल्हण जी उनखे ॾिसण जी उनखे हासिलु करण जी उहा ख़तमु थी वञे जॾहिं उहा ख़तमु थी यू आर नो मोर मोहबत खां सवाइ छा कंदो